नहमदहु व नसल्ली व नसल्लिम अला रसूलिहिल करीम। हाणे उहे अक़ीदा आहिनि जेके मुसलमान खे अल्लाह पाक जे किताबनि जे बारे में रखणा आहिनि। अल्लाह पाक जा किताब नंढा वॾा घणी किताब आहिनि जेके अल्लाह ताला पैगम्बरनि ते नाज़िल कया, पर वॾनि किताबनि खे किताब चइजे थो ऐं नंढनि किताबनि खे सहीफ़ो चवंदा आहिनि। चार वॾा किताब मशहूर आहिनि। तौरात हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो, ज़बूर हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो, इंजील हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो, क़ुरान मजीद असांजे पैगम्बर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो। सहीफ़नि जो जेको तादाद आहे, क़ुरान जा किताब जेके आहिनि उहे त चार आहिनि, अल्लाह पाक जा किताब। बाक़ी सहीफ़ा जेका आहिनि उन्हनि जो सही तादाद यकीनी तौर ते मालूम कोन्हे। हा, कुझु सहीफ़ा हज़रत आदम अलैहिस्सलाम ते, कुझु सहीफ़ा हज़रत शीस अलैहिस्सलाम ते, कुझु हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ते नाज़िल थिया ऐं इन्हनि खां सवाइ ॿिया बि सहीफ़ा आहिनि जेके ॿियनि पैगम्बरनि ते नाज़िल थिया। मुतलक़न ईमान आणणु काफ़ी आहे त असां जेतिरा बि किताब ऐं सहीफ़ा अल्लाह पाक नाज़िल कया आहिनि उन्हनि सभिनी खे हक़ ऐं सच मञूं था। सवाल तो पैदा थिए त क़ुरान पाक जे बारे में कीअं ख़बर पई त अल्लाह पाक जो किताब आहे? त इन जो जवाबु इहो आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीउ क़ुरान मजीद अल्लाह पाक जो किताब आहे, अल्लाह ताला मुंहिंजे मथां नाज़िल कयो आहे। असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मञण जे करे इन किताब खे मञियो आहे। ऐं तौरात ऐं इंजील ऐं ज़बूर जो ॿियनि सहीफ़नि जो अल्लाह पाक जे तरफ़ां नाज़िल थियण जी कीअं ख़बर पई? इन्हनि सभिनी किताबनि जे नाज़िल थियण जी ख़बर क़ुरान पाक सां पई। पहिरीं त असां क़ुरान पाक खे मञूं, क़ुरान पाक जी हर ॻाल्हि खे मञूं। क़ुरान पाक में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो तौरात जे बारे में, इन्ना अंज़लना तौरात फ़ीहा हुदन व नूर, यानी बेशक असां तौरात खे लाथो ऐं इन में हिदायत ऐं नूर आहे। ज़बूर जे बारे में अल्लाह ताला फरमायो व आतैना दाऊद ज़बूरा, यानी असां दाऊद अलैहिस्सलाम खे ज़बूर ॾिनो। इंजील जे बारे में अल्लाह ताला फरमायो वक़फ़ैना बिईसा बिन मरियम व आतैनाहुल इंजील, असां ईसा बिन मरियम खे मोकिलियो ऐं उन्हनि खे इंजील ॾिनोसीं। मुसलमाननि खे क़ुरान शरीफ़ जे ज़रिए सां हिननि किताबनि जे आसमानी किताब हुअण जी ख़बर पई ऐं पैगम्बरनि जा जेके सहीफ़ा आहिनि उहे बि क़ुरान पाक जे ज़रिए सां ख़बर पई। छो त क़ुरान पाक में अल्लाह रब्बुल आलमीन बाज़ पैगम्बरनि जे बारे में सहीफ़नि जे नाज़िल थियण जी ख़बर ॾिनी आहे। मसलन सूरतुल आला सब्बिह इस्म रब्बिकल आला, इन में अल्लाह ताला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे सहीफ़नि जो ज़िक्र कयो आहे। ऐं जेकॾहिं को माण्हू तौरात ज़बूर या इंजील खे न मञे, यानी इन ॻाल्हि खे न मञे त हुननि खे अल्लाह ताला इन्हनि किताबनि खे अल्लाह ताला नाज़िल कयो आहे, त उन माण्हू काफ़िर आहे। छो त इन्हनि किताबनि जो अल्लाह पाक जो किताब हुअणु, यानी इन्हनि किताबनि जे बारे में इहा ख़बर आहे त इहे बि अल्लाह पाक जा किताब आहिनि, इहो क़ुरान पाक ॿुधाए थो, क़ुरान पाक मां साबित थिए थो। ऐं जेको माण्हू क़ुरान यानी इन्हनि खे अल्लाह पाक जो किताब नथो मञे त उन अल्लाह जे क़ुरान पाक जी ॿुधायल ॻाल्हि खे न मञो। ऐं क़ुरान पाक जी हर ॻाल्हि जेका बि ॿुधायल आहे उन खे हक़ ऐं सच मञिणो आहे। जेकॾहिं को माण्हू क़ुरान पाक जी ॿुधायल कंहिं ॻाल्हि खे नथो मञे त उहो काफ़िर आहे। अच्छा, हाणे सुवाल पैदा थिए थो त हीउ जेको हींअर तौरात ऐं इंजील या ज़बूर ईसाइन यहूदिन वग़ैरह वटि आहे, त इहा उहा ई असली किताब आहे तौरात ऐं इंजील ऐं ज़बूर जेको अल्लाह ताला क़ुरान पाक तां नाज़िल यानी अल्लाह पाक आसमान तां नाज़िल फरमायो? त इन जो जवाबु आहे त न, इहो मुकमल असली किताब कोन्हे। छो त क़ुरान पाक मां इहा ॻाल्हि बि ख़बर पई त इन्हनि किताबनि में माण्हुनि यानी तब्दीली करे छॾी आहे। इन लाइ मौजूदा हींअर जेका तौरात ज़बूर इंजील आहे उहे आसमानी किताब न आहिनि, माना उनखे मुकमल तौर ते आसमानी किताब नथो चई सघिजे, बल्कि उन्हनि में तहरीफ़ यानी रद्दो बदल थियल आहे।
इन लाइ इन्हनि मौजूदा टिनी किताबनि जे बारे में इहो यकीन सां नथो चई सघिजे त इहे असली आसमानी किताब आहिनि। क़ुरान मजीद जे बारे में त क़ुरान मजीद जेको त अल्लाह जो किताब आहे या अल्लाह ताला जो कलाम आहे, त क़ुरान मजीद अल्लाह पाक जो किताब आहे ऐं अल्लाह ताला जो कलाम बि आहे। ॿई ॻाल्हियूं क़ुरान पाक जे लाइ साबित आहिनि। क़ुरान मजीद में इन खे किताबुल्लाह बि चयो वियो आहे ऐं कलामुल्लाह बि चयो वियो आहे। ऐं तौरात, इंजील, ज़बूर वग़ैरह क़ुरान में इन्हनि सभिनी में अफ़ज़ल जेको आहे उहो क़ुरान मजीद आहे, जेको इन्हनि सभिनी मां अफ़ज़ल आहे ऐं इन खे अफ़ज़ल सम्झण बि ज़रूरी आहे। अच्छा, क़ुरान पाक जी फ़ज़ीलत पहिरियुनि किताबनि ते कीअं आहे? घणेई फ़ज़ीलतूं आहिनि, तक़रीबन 6 फ़ज़ीलतूं हिननि ज़िक्र कयूं आहिनि। इंशाअल्लाह इन जो बयानु बाद में कंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सहीउल अक़ीदा बनाए। सही अक़ीदो नालो आहे यानी दिलि जी पुख़्ता सोच जो, हिकिड़ी सोच जेका इंसान दिलि में पुख़्ता बनाए थो छॾे, इन खे चइबो अक़ीदो। ऐं तमामु यानी जेकॾहिं सुठी आहे ऐं अल्लाह पाक जे हुक्म जे मुताबिक़ आहे, अल्लाह पाक जेके ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि त हीअ हक़ीक़तूं आहिनि, इंसान उन खे दिलि में पुख़्तो थो करे छॾे त माना इहो उनजो अक़ीदो सही थी वियो। ऐं जेकॾहिं जेके शयूं अल्लाह ताला ॿुधायूं आहिनि त हीअ ग़लति आहिनि शयूं, कुफ़र आहे, बिदअत आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं इंसान जेको आहे सो दिलि में पुख़्तो थो करे छॾे त पोइ इंसान जेको यानी ग़लति तरीक़े ते हले पियो ऐं इन जे करे इंसान खे यानी ॿिन्ही जहाननि में नाकामीअ जो ख़तरो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सही तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन।